मां थोड़ो पहिरियों बेस ठाहे वञा भूमिका। हरे राम श्री राम। असांखे परमात्मा टे शयूं ॾिनियूं आहिनि, हिकु मन, ॿियो तन और टियों धन। जेकी बि आहे तन ऐं मन सभिनी खे बराबरि मिलियल आहे। राम राम। तव्हां श्लोक असली भारतीय संस्कृति जो ॿुधो आहे, जीवन सफले करण जो हिकिड़ो ई श्लोक, जननी जने तो हर जन जने या दाता या सूर और जननी जो जने सो सब धूल का धूल। माना जिन टिन वस्तुनि जो त्याग कयो, मन जो त्याग माना मन खे प्रभु में समर्पण करणु, इहो मन जो त्याग माना हरि भगत बणियो। जननी जने तो हर जन जने, मन जो त्याग। प्रभु खे उहो प्यारो थींदो, बिना टपड़े मुंहिंजा ॾिनल हरे पंहिंजो कई वेठो आहे, वरी उनजो दुरुपयोग थो करे, हथों मन खे बिगाड़े करे अशांत करे। मां भेणा शांति स्वरूप अंदरि वेठो आहे, आत्मा जे रूप में। शांति काथों ख़रीद कई वेंदी आहे, उहा आत्मा में समाई पई आहे। असांखे उहा शांति और आनंद असांजे आत्मा मां परफुटिजी रहियो आहे, पर असां प्राप्त नथा कयूं। असांजो मन संसार ॾे संसार अशांति सां हलंदो, जे असांजी शांति कान्हे, अड़े संसार में शांति कीअं ईंदी? संसार जो उपजाउ ई त शांति में आहे। मन ख़्यालु उथंदो ई न त संसार कीअं ठहंदो? शांति त मन में। आत्मा में ॿई गुण आहिनि, हिकु संकोच ॿी क्रिया। संकोच ॿी क्रिया। थकी लधो साओ सामी दर दोसन जो। इहे कंहिंखे सॼो ॾींहुं सुम्हाए छॾे, संध बि सूर कंदसि, पर जॾहिं कमु करे अची थकी आराम कंदो त रोटी बि उन जॻह खणी आ, उनखे निंड ईंदी, उनखे ज़हर लॻंदी। छॾ बाबा, मूंखे आराम थो अचे। विश्राम विश्राम। श्री राम श्री राम। मुंहिंजा प्यारा, मन समर्पण करके प्रभु में, नाम में। ये असांखे मान एॾो भरियो पियो आहे, असां दुख जो कारण हिन मनत जी मनौती में, मन जी मनौती में। मुंहिंजो मने बसि। नुंहुं चए थी मुंहिंजी ससु मने, पुटु चए थो पीउ मुंहिंजो मने, पीउ चए थो पुटु मुंहिंजो मने, ससु चए थी नुंहुं मुंहिंजी मने। इहो मञण जो रोग जन्मनि जन्मनि खां असांजे मन में पियो आहे, ऐं असां सुखी थी न सघंदासीं। सुखी त थींदो मञण वारो बाबा। श्री राम। मनाइण वारो सुखी न थी सघे। उहो पंहिंजे मन खे जेका गंढ ॿधे थो, त जिते नाम हूंदो आहे उते मन न रहंदो आहे, मान न रहंदो आहे। जिते मान खे गंढ ॿधे उते नाम न रहंदो। उहे मन वारा, नाम वारा जेके असांजे मान पाए विया संसार में जीअरे, उहे निमाणा थी रहिया, मान छॾे करे रहिया। असां मान खे अॻियां रखियूं था। मुंहिंजी फलाणे इज़त कई, मूंखे आदर ॾिने। तूं कंहिंजे घर वञे कीअं? राजा ख़ुशि आं, ॿाहिरी में आं, अगड़ी ख़ुशि आं, मौज लॻी पई आहे। उनखे पंहिंजो कर्तव्य अथऊं यादि अचे, उहो विसरी वञे अथऊं। तूं उनखे पंहिंजो कर्तव्य यादि ॾियो आहे की न? तूं ईअं सीटियो वञ, चुप कई वञ, मुंहिंजो हे आदर कीअं, मुंहिंजो हे कीअं? अरे छा थो करे पियो? तूं पंहिंजो कर्तव्य कर उनखे। श्री राम। पुटु जेसि ताईं रोटी पीउ खां पुछे तेसि ताईं तूं पीउ अॻ में पुछ। दुकान तां पुटु अचे, तूं घर वेठो आहीं, अबा पुटु रोटी त खा। बाबा तव्हां खाधी आहे? अड़े उहो कर्तव्य उनखे ख़ुदि यादि अची वञे। तूं घर जो जेको वॾो आहे उहो वॾपण नथो संभाले। श्री राम। हा पुटु मां खावां त तूं खा न, तोखे धंधे न बाबा, अॻ में तव्हांखे खारायां। पुटु पोइ तूं मां सां गॾु खाओ। न बाबा, अॻ में तव्हां खाओ, मां पोइ खावां थो पियो। पंहिंजो पाण उन में प्रक्रिया अची वञे। तूं उनखे अदब पैदा किथे कयो उन ॿार में? तूं छड़ो चाहे थो, पर उहो प्रक्रिया किथे थो करे? तूं तव्हां करे कोठेसि, चाहे नंढड़ो ॿारु आहे उनखे तव्हां करे कोठेसि, न त हो तोखे तूं कोठींदो। उनखे तमीज़ किथे आहे? तूं कोठियां या तव्हां कोठियां? त उनखे तव्हां करो, तव्हां कोठींदो। तव्हां स्त्री खे पंहिंजो तव्हां कोठियो। स्त्री खे हुकुम आहे पति जी शेवा करे, पुट खे हुकुम आहे पिता जी आज्ञा मञे। पर ईअं किथे लिखियल आहे पिता खे त पुट खे नंढो करे ॾिसे? बसि हिते ई फेल थी वियो। स्त्री खे नंढो करे ॾिसे, इहो किथे लिखियल आहे? राम। ओहो, तूं आदर ॾे आदर वठ, मान ॾे मान वठ। तूं बीज नथो पोए और घुरे थो पियो, छड़ो चाहे थो पियो। मुंहिंजा प्यारा, हाणे मां असली इन ॻाल्हि खे चवां त मन और तन शेवा में सदाईं सुखी रहंदो, और धन दान में। त मुंहिंजा प्यारा, मन करके असां श्लोक इहो पढ़ी सघंदा आहियूं, सर्वे भवन्ते सुखना। सॼो संसार सुखी हुजे, पर असां संसार खे स्वयं सुखी त करे कोन सघंदासीं। असां भावना त करे सघंदा आहियूं मन सां, पर सुखी और तन सां एट ए टाइम हिकु जो असां कमु करे सघंदासीं। केतिरा बि मरीज़ आहिनि, हिकु कमु पहिरियों हुनजो पूरो कबो, चाहे हुनजा 5 कम आहिनि, हिकु पूरो कबो, पोइ ॿियो थींदो, पोइ टियों थींदो। और घणा मरीज़ आहिनि त जेसिताईं हिकु खाली थी पियो तॾहिं ॿियो। पर धन मां असां
केतिरनि जा एट ए टाइम असां शेवा करे सघंदा आहियूं। मन सां भावना करे सघंदा आहियूं, तन सां एट ए टाइम असां हिकु कमु करे सघंदा आहियूं, धन सां उन मरीज़नि खे एट ए टाइम अस्पताल वञी करे हिकु महिल फल ॾिनासीं, हिकु ई महिल उनखे दवाऊं ॾिनियूंसीं। राम ओहो हो धन सां बाबा कार्य सिद्ध थींदो। असां इन ख़्याल में न अचूं जेको कोई हिकु निष्कामी आहे त ॿियनि खे बि चए थो निष्कामी थियो। मां हुनजो हिकिड़ो मिसाल ॾेई करे पोइ तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो जेको निष्काम हले थो त सकामनि खे थोरी घटि दृष्टि सां ॾिसे थो। पाण मांस नथो खाए त ॿिए खाईंदड़ खे अवहेलना थो करे। ईअं भुल न खा, तूं ॿिए जे दोष खे न ॾिस। राम राम तूं ॿिए जी मंदाई आहे त उनखे ढक, तूं चङो ईअं न आहे त मां वैष्णो आहियां त हे हीअं छो आहे। तूं विषय जो त्याग कर, विषय जो न। विषय त आशीष जे पात्र आहे, विषय त क्यास जे पात्र आहे। उनखे करीब आणे प्यार में प्यार में प्यार में उनखे बिलाशक विषय छॾाए तंहिंजी विनाश थी करे, मगर उनखे अवहेलना और तिरस्कार जी दृष्टि सां ॾिस, वॾो पाप करे विधे। राम तुंहिंजी चङाई सॼी वई हली।